वक्त असां टंडो मोहम्मद खान में मौजूद आहियूं, जिथे शहरी इतिहाद पारां सकाफ़त जे ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां हिकु वॾी रैली कढी वई। अचो त रैली में मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। न्यूज़ चैनल पारां जेको 3 डिसंबर जे हवाले सां ही रैली सकाफ़ती ॾियारो रखियो वियो आहे। इंशाअल्लाह ताला असां शहरी इतिहाद जे तरफ़ खां टोटल बि जेके टंडो मोहम्मद खान में जेके माण्हू रहनि था, जेके बि दोस्त रहनि था, असां उन्हनि खे अपील था करियूं त इहो ॾींहुं जेको आहे असांजो सकाफ़ती ॾियारो आहे ऐं टोपी अजरक इहो असांजो मान आहे, इहो ई असांजो शान में असां पंहिंजी सिंधी जेको सकाफ़त आहे, हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी मोहबत आहे, सिंध धरती सां हिकिड़ी मोहबत आहे, ऐं जेको आहे पंहिंजो इस्लाम में बि जेको वतन सां मोहबत आहे, उहो जेको आहे ईमान जो रुकुन आहे। त हिन जे करे असांजी जेको अजरक आहे उहो असांजो शान आहे, असांजी सिंधी टोपी असांजो शान आहे, असांजो मान आहे। ऐं अलहमदुलिल्लाह अॼु तव्हां ॾिसी सघो था त हीउ हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम टंडो मोहम्मद खान में एकता जे ॾींहं जे हवाले सां मल्हायो पियो वञे। त अलहमदुलिल्लाह तमामु गयूर अलहमदुलिल्लाह मांजो तमामु सिंधवासियुनि खे लख लख मुबारकूं ऐं असां तमामु घणा थोराइता आहियूं इबरत ग्रुप वारनि जा त जेको आहे जिन तमामु आलीशान जेको रैली जो इतमामु कयो ऐं असांजे जेको आहे यादि खे ताज़ा कयो वियो। असांजी सिंधी अजरक ऐं सिंधी टोपी जेको आहे असांजो शान आहे ऐं इनशाअल्लाह त हयात सां पंहिंजो इहो ॾियारो जेको आहे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। सॼी सिंध जीअं आहे बल्कि पूरी दुनिया में 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। उन हवाले टंडो मोहम्मद खान में शहरी इतिहाद जे तरफ़ां हिकु शानदार अॼाणी रैली कढी वई आहे, जंहिंमें असां इबरत अख़बार ऐं उनजे न्यूज़ चैनलनि खे वेलकम कयूं था। उन्हनि जेको सो अॼु रैली कवरेज ॾिनो आहे, उन्हनि जो जेको स्लोगन आहे सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद। सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद रही आहे, हमेशह रहंदी। सिंधी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, तहज़ीब आहे, जेके पंहिंजी ॿोली सां पंहिंजी सकाफ़त सां प्यार न आहे, आउं सम्झां थो उहो हुन मुआशिरे में ज़िंदा न आहे। काज़ी असद ऐं इबरत ग्रुप खे जस पेश कयूं था, सलाम पेश कयूं था, जेको सिंधी क़ौम जी आवाज़ पूरी दुनिया में उजागर करे थी ऐं घर घर घिटी घिटी आवाज़ पहुचाए थी त सिंधी कल्चर अजरक टोपी ॾे असांजो शान आहे, मान आहे ऐं इनशाअल्लाह रहंदो जेसीं पाकिस्तान आहे। जेको अॼु जेको 3 डिसंबर खां पहिरीं उन रैली जी तयारी जे हवाले सां हिन दफ़े जेको साल ई क़दम खयो आहे, इहो मूंखे तमामु बहितर लॻो, छो त उन ॾींहं खां पहिरीं उन जी तयारी करणु ऐं पंहिंजी सकाफ़त पंहिंजी क़ौम खे उजागर करणु त सिंधी क़ौम आहे की हिन में कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। तव्हांजी सकाफ़त ज़िंदा आहे त तव्हांजी क़ौम ज़िंदा आहे। अगरि तव्हां पंहिंजो वजूद बरक़रार रखणु चाहियो था त 3 डिसंबर वारी थींदड़ रैली में सिंध जे ॾींहं में भरपूर शिरकत करियो। नाज़रीन, सकाफ़त जे ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में टंडो मोहम्मद खान जे शहरी इतिहाद पारां स्टेशन चौक खां हिकु वॾी शानदार रैली कढी वई, जेका प्रेस क्लब ते इख़्तिताम पज़ीर थी। ज़ुल्फ़िकार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।